नशर फ़िरोज़ अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर GD अॻवाना ग़ुलाम मुर्तज़ा जतोई मसरूर ख़ान जतोई जे लंजार हाउस साणर वारे केस जी ॿुधणी ATC कोर्ट में रखियल हुई। सुबुह थींदे ई दादू नवाब शाह सांगड़ नशर फ़िरोज़ पुलिस अटाला बख्तर बंद गाॾियूं कोर्ट ॿाहिरां शहर जे दाख़िली ख़ारजी रस्तनि ते बिहारे रस्ता सील कया विया। सिविल स्टॉल रोड ते पिण पुलिस बीठल हुई जेका माण्हुनि खे वापसि करे रही हुई। समूरे शहर में कर्फ्यू वारो मंज़र हुयो। शहरी परेशान। होटलुनि मेडिकल सेंटरनि जा शटर बंदि कराया विया। साफ़िन खे बि गेट ते बीहण न ॾिनो वियो। यादि रहे त SSP नवाब शाह शबी चाचड़ SSP सांगड़ आबिद बलोच पिण वॾी पुलिस अटालन सां पहुता। कोर्ट जे गेट ऐं रस्तनि ते रुॻो पुलिस ई पुलिस हुई। ATC कोर्ट जी जज ॿुधणी 4 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। कोर्ट खां ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे ग़ुलाम मुर्तज़ा जतोई चयो त मूंखे अफ़सोस आहे पीपल्स पार्टी जी हुकूमत ते जो हर ॿुधणीअ ते लखीं रुपया ख़र्च कनि था। चइनि ज़िलनि जी पुलिस घुराए ख़र्च कनि था। उहे पैसा धाड़रनि जे पोयां ख़र्च कनि। अगवा थियल माण्हू छॾाइनि जिन जो माइरूं भेनरूं क़ुरान खयूं हुक्मराननि खे अल्लाह जा वास्ता पिया ॾियनि। असांखे धाड़रनि जे चंबे मां पंहिंजा प्यारा छॾाए ॾियो। ज़िले में अमन अमान जी सूरत हाल एतिरी त ख़राबु आहे जो को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। क़बाइली झेड़नि ऐं बिरादरी जे झेड़नि में केतिरा ई माण्हू रोज़ मरनि था। उन जी हिफ़ाज़त कयो। मुहाफ़िज़ आहियो, हाफ़िज़ थी रहो, कमदार न। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।